नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थर में गजगोड़ सां बरसात वसे पई। बरसात वसण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसम ख़ुशगवार थी वियो आहे त ॿिए तरफ़ सॼे सिंध जे सियाह थर घुमण जो रुख करे छॾियो आहे, जंहिं सबबु मिठी जी गड्डी भिट नवकोट किलो मारवी जो ॻोठ भलवा नगर पार्कर जो कारूंजर जबल ऐं कस्बों ते सियाहनि जो रश वधी वई आहे। ॿिए तरफ़ थर जे तफ़री मार्गनि ते सहूलियतूं ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम न हुजण जे बराबरि आहे, जंहिं जूं घुमण लाइ ईंदड़ सियाह शिकायतूं करे रहिया आहिनि। राति देर ताईं मिठी नगर पार्कर इस्लामकोट कलोई डीपलो चेलार छाछरो नवकोट समेत थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि बरसातनि जो सिलसिलो जारी है, पर किथे बि को अणवणंदड़ वाक़े जा इतला न मौसूल थिया। थर जी बरसात रहमत बणिजी वसे पई। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।